डिगड़ी मां ख़बर ईंदड़ डिगड़ी बरसां ॻोठ अमन आबाद कारो दड़ो खांगड़ी मोरी सिम सुरहडी ॻोठ अब्दुल हादी बुरगड़ी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो मंसूर अली जरवार मुमताज़ अली जरवार मोहम्मद अमीन आराई ऐं ॿियनि जे अॻवानी में एसडीओ वापडा डिगड़ी जे ऑफिस अॻियां टंडो गुलाम अली रोड ते दाणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौके ते अॻवान जो चवणु हो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में एक्सेन ऐं एसडीओ वापडा डिगड़ी दे 170 फीट जे सवें ॻोठनि जी बिला जाइज़ बिजली काटे छॾी ऐं लॻभॻि गुज़िरियल 12 कलाकनि खां बिजली न हुअण करे रहवासी सख़्त अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पाणी जी वाराबंदी हुअण करे 21 ॾींहंनि बाद पाणी जे लप आई आहे। बिजली न हुअण करे वाटर सप्लाई जा तला सुकी विया आहिनि। घरनि में पीअण लाइ पाणी जी लप न आहे। रोज़ेदार ऐं मरीज़ सख़्त गर्मी ऐं परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मस्जिदुनि में विज़ू लाइ पाणी न आहे। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। ॻोठाणनि मुतालबो कयो त करप्ट एक्शन ऐं एसडीओ वापडा ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजे ॻोठनि जी बिजली बहाल कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।